हज़रत सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह खे मुहिद्दीन लक़ब सां सॾजण जो सबबु कीअं बणियो। हज़रत गौसे आज़म रहमतुल्लाह अलैह बगदाद जे भरिसां रस्ते सां वेंदे हिकु परेशान हाल पोढ़े खे ॾिठो जेको मरण जे क़रीब ऐं दर्दनाक हालत में हो। पाण उन ॾांहुं शफ़क़त जो हथु वधायऊं त उन बि ॾकंदे ॾकंदे पंहिंजो हथु मथे खणी हज़रत जे हथ मुबारक में मिलायो। टेक ॾियण ते उन कुराड़े जे जिस्म में ताज़ो रतु अची वियो ऐं उन में ताक़त ऐं क़ुवत नुमायां थी। उन जो मुंहुं ताज़ो ऐं ख़ुशीअ मां गुल वांगुरु टिड़ियल नज़र थे आयो। हज़रत गौस पाक उन ॾांहुं निहारियो त उन अर्ज़ु कयो, ए अब्दुल क़ादिर, अजब ऐं हैरत में न पओ। मां प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन आहियां। मुंहिंजी हालत हिकु मुअल माण्हूअ जहिड़ी हुई। तुंहिंजे ज़रिए ऐं वास्ते सां अल्लाह ताला मूंखे नई हयाती बख़्शी आहे। तूं मुहिद्दीन दीन खे ज़िंदा कंदड़ आहीं। उन खां पोइ पाण मुहिद्दीन जे लक़ब सां मशहूरु थी आहे। हज़रत गौस पाक रहमतुल्लाह अलैह जी रोशन निगाह आलम मिसाल में दीन सॻोरे खे जंहिं दर्दनाक हालत में ॾिठो हो, दीन जी हालत बि ज़ाहिर ज़हूर सॼी दुनिया में अहिड़े नमूने थी वई हुई। हर जाइ बुछड़ाईअ जो ज़ोर ऐं नेकी घटिजी वई हुई। नेकीअ जो नूर गुम थी वियो ऐं शराफ़त जा पसाह पूरा थी विया। इंसानियत जो खून हली रहियो हो। अहिड़े परेशान माहौल खे सुधारणु आसान कमु न हो। इते कंहिं फ़लसफ़ी आलिम या रूहानियत खां ख़ाली फ़क़ीह जी जाइ न हुई। अहिड़े माहौल खे दुरुस्त करण लाइ वॾे आरिफ़ कामिल वली जी ज़रूरत हुई जेको पूरीअ तरह इश्क़ इलाहीअ सां सरशार ऐं रूहानी क़ुवत सां सरफ़राज़ हुजे, जंहिंजे असर सां शैतानी क़ुवतूं टुटनि ऐं जंहिंजे नज़र सां ऊंदाहीअ वारियूं दिलियूं रोशन थियनि। हज़रत गौस पाक रहमतुल्लाह अलैह जी ज़ात मुबारक पंहिंजे ख़ुदादाद क़ुवत सां शैतानी हरबनि खे ख़तमु करे नाकारो बनायो, बातिल क़ुवतनि खे टुकड़ा टुकड़ा कयो। संदसि हक़ जे नारे लॻाइण सां फ़ज़ाऊं गूंजी वयूं। फैज़ ऐं बरकत सां मख़लूक जा सीना मार्फत जा ख़ज़ीना बणिया। पाण महबूब रसूल अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा नाइब हुआ। संदसि महिनतुनि मुजाहिदनि रियाज़तुनि ऐं दीनी व मज़हबी ख़िदमतुनि जी बरकत ऐं दुआउनि जे सदक़े में 567 सन में सल्तनत बातनिया सिफ़ाए हस्तीअ खां मिटिजी वई। उन जी जाइ ते सुल्तान नूरुद्दीन ज़ंगी ऐं सलाहुद्दीन अयूबीअ जहिड़ा शेर दिल ऐं इस्लाम जा गाज़ी मैदान अमल में आया। हिंदुस्तान में ग़ज़नवी बादशाहनि जी तबाह थियल हुकूमत जी जाइ ते ग़ौरी ख़ानदान जे नई ऐं वसी इस्लामी हुकूमत क़ाइमु थी। उंदलुस में इस्लामी अक़ीदे रखंदड़नि जी सल्तनत वजूद में आई। इस्लाम खे इस्तहकाम ऐं उरूज नसीब थियो। तातारी काफ़रनि सन 615 हिजरीअ में मुसलमाननि ते चढ़ाई करे इस्लामी सल्तनत खे वॾो नुक़सान त रसायो हो, पर उन हूंदे बि इस्लाम जी शमा रोशन रही। ख़ुदि तातारी काफ़रनि मां बि केतिरा माण्हू मुसलमान थी विया। सुभान अल्लाह।